बदीन मां रिपोर्ट कर रहियो आहे अल्ताफ़ मेमण। बदीन कढण जे शादीशुदा रहवासियुनि बीबी सेठार जो ज़बरदस्ती निकाह मथां निकाह कयो वियो। इंसाफ़ लाइ नेशनल प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस। बीबी सेठार प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त जॾहिं मूंखे मुंहिंजे ॻोठ मां मिठो लुंड अकबर लुंड पांदी लुंड ज़बरदस्ती अगवा करे खयो हो, उन वक़्तु मुंहिंजे पेट में 3 महीननि जो ॿारु हो ऐं उन्हनि मूंखे ज़बरदस्ती कंदे धमकाईंदे निकाह कयो, जेको निकाह मथां निकाह आहे, शरीयत में जाइज़ न आहे। बीबी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त मूंखे हिकु ॿारु पहिरीं हो ऐं जेको पेट में ॿारु हो उहो बि अॻूणे मुड़ुस मां हिकु हुओ, जेको हिन वक़्तु 2 महीननि जो आहे। साफ़िन सवाल पुछंदे चयो त तव्हांजो ॿियो निकाह कोर्ट सगोरी में थियो त ज़ाहिर आहे तव्हां कोर्ट सगोरी में पंहिंजी रज़ामंदी ॾेखारी हूंदी, तॾहिं निकाह तस्लीम कयो वियो हूंदो। उन सवाल ते बीबी सेठार जवाबु ॾींदे चयो त मूंखे मारकुट कई वई हुई, धमकायो वियो हो, जेकॾहिं जज साहब अॻियां इनकार कंदीअ त तोखे मारे छॾींदासीं। अहिड़ी सूरतहाल में मूं उन ई वक़्तु इनकार न कयो। मौक़े मिलंदे ई आऊं वापसि पंहिंजे असली घर वापसि पहुती आहियां ऐं मिटनि माइटनि जी सलाह खां पोइ क़ानूनी क़दम खणणु थी चाहियां। मूंखे अगवा करे खणी वेंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।